अस्सलाम वालेकुम दोस्तों, भलीकार असांजे चैनल ते सब्सक्राइब कयो। अगर पहिरियां खां न कयो दोस्तों तव्हांखे अपडेट ॾींदासीं तकरार रामे जे अचण वारनि किस्तनि जी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जीअं मूंसां हाणे जेल मां छुटी ईंदो, मीर सां उहो ठाव कोन हूंदुसि। मीर घणियूं कोशिशूं कंदो, बसि माफ़ु करे, मूंसां उनखे दिलि सां माफ़ु कोन कंदो। हा, थी सघे करेसि बि पोइ नवाब खान खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ ईअं वक़्ती तौर को ठाव करेसि त करेसि, बाक़ी फ़िल वक़्तु कोन कंदो ठाव को बि। ऐं मूंसां ऐं मीर वरी हिकु कोन थी सघंदा जीअं अॻु हुया पहिरियां। मीर कोशिशूं कंदो रहंदो, पोइ बि मूंसां मन राज़ी थी वञे। मीर पंहिंजूं कोशिशूं पियो कंदो, पर मीर जूं कोशिशूं कामयाबु न थी सघंदियूं। मूंसां उनखे सिधी ॻाल्हि कंदो, तूं नवाब खान जे चवण ते मूंसां फिटायो, मूंखे नुक़सानु पहुचाई, मूं ते केस हईं जेको बि, ऐं नवाब खान तोखे इस्तेमालु करे असांखे नुक़सानु जो पहुचाए पियो करे। इन करे मूंसां मीर सां राज़ी न थींदो। दरिया खान बि हाणे मूंसां जो साथ ॾींदो, ऐं मूंसां जेल मां जीअं निकिरी ईंदो नवाब खान खे धोखो ॾियणु शुरू कंदो। उबत उन जी चाल उन ते हणंदो। नवाब खान जी हा मिलाईंदो ईंदो, लेकिन उनखे दिलि सां माफ़ु न कंदो कॾहिं बि।